पंहिंजे नज़रिए अंदाज़ सां ॾिसनि था, उन नज़रिए अंदाज़ जी इस्लाम मुखालफ़त करणु फरमाई आहे। जहिड़े नमूने सां राफ़िज़ी इन अंदाज़ में इस्लाम खे ॾिसनि था त बाबा हीउ इस्लाम चूंकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ई क़ुरान नाज़िल थियो ऐं उनजो पंहिंजो जेको सौट हुयो उहो हुयो हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन, जंहिंजी शहादत थी आहे 21 रमज़ान मुबारक ते। त हाणे उहे चूंकि उनजा ताल्लुक़ वारा हुया, उनजा सौट हुया, लिहाज़ा साईं जन जे वञण खां बाद में साईं जन जी मसनद ते कुर्सीअ ते वेहण जो हक़ बि हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो आहे। इहो उनजो हिकिड़ो दलील आहे। हालांकि उन्हनि जेको आहे हिंदुनि बि इन अंदाज़ में बाबा असां वारो मज़हब पुराणो आहे, तव्हां वारो मज़हब नओं आहे, नए पुराणे जे करे जेको आहे इहे माण्हुनि खे वर्गलाइण जे कॾ लॻा पिया आहिनि। जहिड़ी तरह इहे जेके विरासत चवंदा त तव्हांजो पीउ जे करे दुनिया छॾे वञे उनजे मिल्कियत जा वारिस तव्हां थींदा, पर रसूलुल्लाह जी मिल्कियत जा ऐं इस्लाम जा वारिस वरी जेके सैयदना अबूबकर फिलान उस्मान साईं जन इहे थिया। त असुल ॻाल्हि इहा आहे त इन्हनि जेको आहे पंहिंजे ख़ुलफ़ा जी बि मुखालफ़त कई। उन वक़्त में हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पाण हयात हुया, जिन जेको आहे अबूबकर सिद्दीक़ जी सदाकत जे मथां इमारत जे मथां बैत कए दुनिया वारनि खे इहो सबक़ ॾिनो त असुल जेको आहे इस्लाम उहो जेके रिश्तेदारी ऐं विरासत जो नालो न आहे। इस्लाम जो हुकुम जेको आहे ईमान ऐं तक़वा ऐं परहेज़गारी जे मथां आहे। को शक न आहे त सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ईमान ऐं तक़वा जे अंदरि आला खां आला मिसाल हुया, पर उन जे मुक़ाबले में उमिरि में ईमान में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तरजीह सैयदना अबूबकर सिद्दीक़ खे ॾियणु फरमाई, जंहिंजे करे साईं जन पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि केतिरा ई दफ़ा 17 नमाज़ रसूलुल्लाह जे मुसल्ले ते बीह करे सैयदना अबूबकर सिद्दीक़ पढ़णु फरमाई। ऐं इन खां अलावा जेके ॿिया खोड़ दलील इन जो बस अलॻि आहे। मूं अर्ज़ कयुमि त हर को जेको आहे पंहिंजे तरफ़ खां देगड़ी चढ़ी वेठो उहो चवंदो त इस्लाम जे अंदरि विरासत आहे, विरासत जे अंदरि जेको हिननि कब्ज़ो कयो, असुल जेको हक़ हिननि जो हुयो, हक़ जे करे हिननि जो हुयो त उहे पाण ख़ामोश छो रहिया, हिकमत जे तहत ख़ामोश रहिया, हिकमत जे तहत ख़ामोश रहिया। तव्हां बि मुनाफ़िक़ ख़ामोश रहो न, तव्हां पंहिंजे वॾनि जी ताबेदारी कयो, कन हुन जेको आहे ख़ामोशी इख़्तियार कई, तव्हां वरी वेठा जेको आहे दुर्गा था ॾियो शैतान जो। तंहिंजे करे इहे जेके आहिनि सवाइ हिन जे जो इस्लाम जे अंदरि तफ़रीक़बाज़ी जो ॿियो कुझु बि न आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला उतां जे काफ़िरनि खे बि जवाबु ॾिनो, फरमाईं त मा यअतीहिम मिन ज़िक्रिन मिन रब्बिहिम मुहदसिन, काफ़िरो ही जेको मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां असां दीन नाज़िल कयोसीं, इहो दीन को नओं दीन कोन्हे, इल्लस्तमऊ वहुम यलअबून, बल्कि इहो दीन उहो आहे जेको तव्हां मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़बान खां या उन जे वही जे ज़रिए सां इन्हनि जेको आहे यहूदनि ऐं ईसाइनि जे ज़बान खां ॿुधंदा अचो पिया। ईसा अलैहिस्सलाम जे ज़रिए सां इहे तव्हां वादानियत वारियूं ॻाल्हियूं त सभु ॿुधंदा अचनि पिया न। ईसाई बि इन शइ जा इक़रारी आहिनि त अकेलो अल्लाह आहे। उन हिंदू बि मूंखे ईअं ई चयो चई त अल्लाह अकेलो हिकिड़ो ई आहे, पर उन जूं शक्लूं मुख़्तलिफ़ आहिनि। को ममता जी सूरत में आहे, को जेको आहे बुतनि जी सूरत में आहे, को कहिड़ी सूरत में आहे, को कहिड़ी सूरत में आहे, मुंहिंजो कंहिं बि सूरत में कोन्हे। अल्लाह अकेलो वाहदहू ला शरीक आहे। अल्लाह तबारक व तआला ज़ात ऐं सिफ़ात में कंहिंजो मोहताज कोन्हे। तव्हां वारा बुत त हथनि सां ठाहिण ऐं सीमेंट ऐं इन्हनि जा मोहताज आहिनि। उन्हनि जूं मूर्तियूं तव्हां हथनि सां ठाहे करे उन्हनि खे जेको आहे टंगे करे पोइ उन्हनि जे साम्हूं हथ ॿधो था। अल्लाह तबारक व तआला अहिड़ी कंहिं बि शइ जो मोहताज कोन्हे। रब पाण ख़ालिक़ आहे, हू न कंहिंखां मदद घुरंदो आहे, न कंहिंजी मदद जो मोहताज आहे। पूरी काइनात खे हलाए थो, पैदा कई, इन काइनात खे ज़िंदा जे करे रखी वेठो आहे। इहा ख़ालिस सिफ़त आहे मुंहिंजे अल्लाह जी ज़ात। इहा सिफ़त काइनात जे अंदरि कंहिं वटि बि कोन्हे। ईअं जो ॿ टे फोड़ा आया मां हिंदू जो वापी खोतो थी वियो।